अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध रखने जे खबरन जो सिलसिलो जारी है। तव्हां सां صحبت में खबर शिकंदालो। صحبت ڈيرا الهيار खां صحبت ڪشمور रोड जे تعمير सां इलाइक़े जे माण्हुनि जी तकदीर तबदील थी वेंदी। ही रोड सिंध, पंजाब, बलूचस्तान ऐं पूरे पाकिस्तान लाइ अहम रस्तो साबित थींदो। उन रोड जे तामीर सां अवाम खे सफ़र करण जूं बहितर सहूलियतूं मिलंदियूं, ग़रीब माण्हुनि खे रोज़गार मिलंदो। रोड जो तामीराती कम हेवी मशीनरी सां शुरू आहे। CNW जा ऑफिसर रोज़ानो जे बुनियाद ते कम जे मटीरियल ऐं मयार खे चेक कंदा रहनि था त जीअं रोड जे कम जो मयार बहितर बणाए सघिजे। असां वज़ीर आला बलूचिस्तान जाम कमाल खान, सूबाई वज़ीर मीर सलीम अहमद खान खोसा जा इंतिहाई थोरात आहियूं, जिन एॾो वॾो मेगा प्रोजेक्ट ॾिनो जंहिंसां इलाइक़े जे माण्हुनि खे रोज़गार जा मौक़ो मिलंदो। रोड जे कम पूरे थियण ताईं काफ़ी मज़दूरनि खे मज़दूरी मिलंदी। रोड ठहण खां पोइ पेट्रोल पंप, होटल ऐं ॿिया केतिरा ई कारोबार खुलंदा, जंहिंसां हितां जे आवाम खे फ़ाइदो पहुचंदो। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।